रात मुझे घर में घिरी मुझे मथा हथियार सिधा कया तई ऐं मुझे ही साम्हूं मुझे पीउ जी बेइज्जती कई तई ऐं अधीअ खे हितां वठी वञण जे लाइ हुन जे बाह में हथ विधा तई ऐं अम्मा हलो साईं खणण ते मजबूर थी पई ऐं असां हिते रोज़ रोज़ वेही हरू भरू हवाला था कयूं ऐं दुश्मन असांजे घरनि ताईं पहुता आहिनि। राजन जेकॾहिं अॼु तोमें थोरी बि ग़लत हूंदी अॼु कुते जो लाश मुंहिंजे अॻियां हुजे न त मां हाणे सम्झंदुसि त तव्हां सफ़ा बेग़ैरत थी विया आहियो। कोन बख़्श कंदासीं इन सोढल खे हाणे बख़्श कोन कंदासीं। जंहिं जंहिं असांजे दर जी चौखट ओरांगी आहे न उनखे कॾहिं बि बख़्श न कंदासीं। जॾहिं मुराद असांजे घर में घिरियो हो न त उन वक़्तु उनखे पूरो करे छॾियो आहे। अॼु सोढल इहा जुरत बि न करे आहे। सोढल अकेलो हुयो या हुन सां ॿिया बि गॾु हुया? हिकु रमज़ान ऐं ॿियो मुख़्तियार। छा ये टूट छोरा असांजे घरनि में घिरिया? इन्हनि ॿिन्हिनि खे ओताक में हली पूरो कयूं था। उथो गाॾियूं तयारु कयो उथो अचो। सोढल खे ॿधी हिते खणी अचिजो। जेकॾहिं ईअं आयो न त मां सम्झंदुसि त तव्हां असांजी औलाद न आहियो। मूंखे मंसूर खान में कमु आहे मां होॾे थो वञा पर तव्हां ख़्यालु कजो ककर वारा माठ करे कोन वेहंदा। उन्हनि सां असांजी का बि दुश्मनी न आहे सोढल। मूंसां गॾु जेको तव्हां हुनजे घर में घिड़िया तव्हांखे छा थो लॻे त हू माठ करे वेही रहंदा? सोढल असां वांगारी आहियूं। छा राज़न वारा वांगारी इस्तेमालु न कंदा? रज़न वारनि जी सोच ई बि आहे इन ई करे हुननि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। हू माठ करे कोन वेहंदा। सोढल तूं बेफ़िक्र थी वञ। जेकर ककर वारा आया न असां हुनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। ठीकु आहे मां हलां थो। बाबा साईं जेकॾहिं हैदर खे ॿाहिरि मोकिलियो त तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। ही माण्हू न सम्झो त भित आहे ना ही तव्हांजी का ॻाल्हि ॿुधे थो ऐं ना ही कोई का ॻाल्हि हितां ॿाहिरि वेठी। जेका बि ॻाल्हि करणी अथव बेखौफ़ थी करे। तोता ओ बाबा साईं असुलु मसइलो इहो आहे त असां पैसनि लाइ कमु कंदा आहियूं। इहा त तव्हांखे ख़बर हूंदी। ख़बर आहे मूंखे त तव्हां मीर जाफ़र ख़ान लाइ पैसनि ते माण्हू मारींदा आहियो पर इहो कमु हिते न आहे थींदो। बाबा साईं असां माण्हू बचाइण वारो बि कमु कंदा आहियूं। बचाइण वारो कमु कहिड़ो कयो अथव? हुन खां पहिरियां तव्हांखे असां सां हिकु वाइदो करणो पवंदो। जेकॾहिं असां ॻाल्हियुनि में मुतमिन न थियासीं त पोइ असांजो राज़ राज़ ई रहंदो। राज़? जी बाबा साईं। ठीकु आहे मां तव्हांजे राज़ खे राज़ रखण जो वाइदो कयां। असां ॿुधो आहे त मंसूर खान पंहिंजे वाइदे लाइ सिर त ॾेई सघे थो पर वाइदे ख़िलाफ़ी न कंदो आहे। तव्हां बिल्कुलु सही ॿुधो आहे बाबा जे बारे में ऐं तव्हां आज़मायो न आहे। जेकॾहिं आज़माईंदव न तव्हांखे सभु ख़बर पइजी वेंदी। मां सम्झां थो त का वॾी ॻाल्हि आहे तॾहिं त तव्हां मूंखां वाइदो वठो पिया। असां मुराद जे भाउ अली खान खे तव्हांजे हवाले करणु था चाहियूं पर इन शर्त सां त उन जे विच में असांजो नालो न ईंदो ऐं ॿियो त अली खान जे सिर जी रक़म असांखे 10 लख रुपया घुरिजे। जेकॾहिं इहे ॿई शर्त असांजा तव्हांखे क़बूल आहिनि त असां अली खान खे तव्हांजे हवाले करे सघूं था। न सालार तूं सोढल मथां ज़ोर रख त हू वापसि अचे। जेकॾहिं हू वापसि न आयो न त कंहिं न कंहिं मसइले में फासी पवंदो। मुंहिंजी भेण तूं अजायो परेशान थी थी। सोढल पंहिंजो ख़्यालु रखी सघे थो ऐं दुश्मन हुनजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। अदा ॻाल्हि दुश्मनी जी नाहे पर हिन वक़्तु अदा वारा बि सोढल जे ख़िलाफ़ आहिनि। अम्मा तूं परेशान न थी। हू तुंहिंजे भाइरनि जी कावड़ खे थधो करे ॾींदो। सोढल ॿाहिरि नाहे ही समूरा मसइला उन जे अॻियां ई आहिनि। उहे बि उन तरफ़ वियो आहे त हू पंहिंजो ख़्यालु रखंदो पर मुंहिंजी दिलि जो ख़ौफ़ तेसीं ताईं ख़तमु न थींदो जेसीं ताईं सोढल हिते नथो अचे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त सुभाणे मां पाण निकिरी ईंदुमि सोढल खे वठण लाइ। बाक़ी हा सोढल फ़ोन ते कॾहिं वापसि न ईंदो। मां नथी चाहियां त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ थिए। मुंहिंजी भेण असांखे का बि तकलीफ़ न आहे। सोढल मुंहिंजो भाइरनि जहिड़ो दोस्त आहे। उनजी मदद करण में असांखे ख़ुशी थींदी आहे।
अदी तव्हां परेशान न थियो, असां तव्हांजी हर तरह सां मदद कंदासीं। असां सभु तोसां गॾु आहियूं। खुदा कंदो सोडल खैर सां वापसि ईंदो। मालिक साईं भलाई कंदो। जेकॾहिं तव्हांखे अली खान जे सिर जी क़ीमत 10 लख रुपया घुरिजे त पोइ इहो सौदो तव्हां मुराद सां बि करे सघो पिया। मोड़ छो आया आहियो? जेकॾहिं मुराद सां सौदो करिणो पियो न मंसूर खान, उन सां असां पाण ॻाल्हाईंदासीं। पर तव्हांजो वाइदो थियल आहे, इन राज़ खे राज़ रखंदो। बाबा साईं तव्हांजे वाइदे ते एतबार करे इहो राज़ असां तव्हांखे ॿुधायो आहे। जेकॾहिं हाणे तव्हां विच में अची इहो सौदो नथा करायो त पोइ हिन राज़ खे राज़ रखणु तव्हांजे मथां हूंदो। वाइदे ख़िलाफ़ी कॾहिं कान थींदी, इन ॻाल्हि खां तव्हां बेफ़िक्र रहो। अगरि तव्हां सां सौदो न थियो न, पोइ थी सघे असां अली खान खे मारे हुनजे लाश खे गुम करे छॾींदासीं, पर मुराद साम्हूं ज़ाहिर थी पंहिंजे मौत खे दावत कोन ॾींदासीं। जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त इहो कमु एॾो ख़तरनाक आहे त पोइ इन में तव्हां हथु छो विधो? बाबा साईं पैसनि जी ज़रूरत हुई, इन जे करे। ठीकु आहे, पैसा तव्हांखे मिली वेंदा, बसि सिर्फ़ु 2 ॾींहं सब्र कयो। मंसूर खान असां 2 ॾींहं सब्र कयूं था, सिर्फ़ु तव्हांजे वाइदे मथां एतबार करे। उमेद त तव्हां असांखे फासाइण जी कोशिशि न कंदव। सौदो थिए न थिए इनकार करे छॾिजो, पर धोखेबाज़ी न कजो। तव्हां सां धोखेबाज़ी कॾहिं बि कोन थींदी। तव्हां बेखौफ़ थी हलिया वञो। बाबा साईं आख़िर ही छा था चाहिनि? हिननि जी नीयत खे परखण लाइ मूं 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे। सोडल ही जेको कुझु बि थिए पियो न, तुंहिंजे ग़लति क़दम जो नतीजो आहे। हाणे जेकॾहिं अली खान मारिजी थो पए त पोइ सिधी हाणे सिधी तरह उनजो ज़िम्मेवार तूं ई आहीं। जेकॾहिं तूं ग़लति क़दम न खणी आहे त मां राज़नि वारनि खे ऐं तव्हांखे हिकु करे छॾियां ऐं ॿीहर कॾहिं बि तव्हांजा हथियार हिक ॿिए जे मथां सिधा न थियनि। मंसूर खान इहो पहिरियों चकर न आहे जो तव्हां वटि असांजो ठाह थियो हुजे। पहिरियां बि कई चकर असांजे विच में ठाह थी चुको आहे ऐं उन ई भरवसे ते मां पंहिंजो सोट उन ॻोठ मां पढ़ायो वियुसि, पर बदिले में मां पंहिंजे सोट जो लाश घर वापसि आंदो। जंहिंखे तव्हां ठाह सम्झो न, उहो ठाह न पर इन मीर जाफ़र जो मिकिर ऐं फ़रेब हुयो। तव्हां उनजे मिकिर ऐं फ़रेब में अची वियो। उनखां पोइ बि तव्हां उन ज़ालिम जे मिकिर ऐं फ़रेब में अची करे ॿीहर ठाह जी हामी भरी ऐं तो पंहिंजी सौट जी उते शादी कराई। उनजो नतीजो छा निकितो उहो बि तुंहिंजे साम्हूं आहे। मंसूर खान मां हिते पंहिंजा ॾोह ऐं गुनाह ॻाइण जे लाइ न आहियां आहियो, बल्कि कंहिं ॿिए मक़सदु लाइ आहियां। हाणे जेकॾहिं तव्हां भरोसो ॾियो ऐं मां तव्हांखे पंहिंजो सॼण सम्झी सघां थो त मां तव्हांखे पंहिंजे दिलि जा हाल अहिवाल ॾियां। जेकॾहिं न त पोइ मां हितां ई रवानो थी वेंदुसि। ही दर उहो दर आहे। दोस्त छा पर दुश्मन लाइ बि हमेशह खुलियल हूंदो आहे। दोस्त परे जी ॻाल्हि आहे, पर दुश्मन सां बि कॾहिं त धोखो न थींदो। तूं मूं मथां भरोसो करे खुली ॻाल्हि करे सघीं थो। तव्हांजी एतिरी ज़रूरत टके जा माण्हू थी करे असांजे घरनि में घिरो? अरे तव्हांजी औकात छा आहे जो तव्हां वांगारू बणिजी असांजे घरनि जे अंदरि घिरो? हिननि खे अहिड़ी त सज़ा ॾियणी आहे जो ॿियनि जे घर वञण त चाह, हितां खां वठी पंहिंजे घर ताईं 2 माण्हुनि जो सहारो वठणो पवे। अता मां चवां थो हिननि खे हिते ई पूरो कयूं। हिननि खे हिते पूरो करे सघूं था, पर न हिननि खे सिर्फ़ नमूनो ॾेखारींदासीं बस, जे ही इबरत जो निशान बणिजी वञनि। सौट ही तुंहिंजा ई मुजरिम आहिनि। हाणे जेको फ़ैसिलो तूं करी, मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त सॼी उमिरि हिननि खे खट ते विहारे छॾींदुसि।
जीअं सोडल बि हिननि जो सारो न बणिजी सघे। हाणे वञी पंहिंजे पीउ सोडल खे चइजो त असांखे पनाह वठी वञे। अचो। सबको मिलने में दावा इहो पुछो थी त हिन महिल जेके इहे हमरा हितां ॿाहिरि निकिता है उन्हनि सां तव्हांजो कहिड़ो वास्तो आहे? मुंहिंजा कंहिंसां कहिड़ा वास्ता आहिनि ऐं केतिरा वास्ता आहिनि, उन्हनि सां तव्हांजो को बि सरोकार न आहे। तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि ते अचो ऐं पंहिंजो कमु ॿुधायो। मां उन्हनि ई जे पेरनि जे पोयां हिते पहुतो आहियां ऐं मुंहिंजो कमु इहो ई आहे। ॾिसणो इहो आहे त उहो कंहिंखे सां मिलनि था उन्हनि जा कंहिं सां वास्ता आहे। सोडल ही दरवाज़ो सॼण ऐं दुश्मन ॿिन्हिनि लाइ हमेशह खुलियल रहंदो आहे। इन करे तव्हांजे इन सवाल जी का बि माना हिते नथी रहे। सॼण ऐं दुश्मन, मंसूर खान सॼण ऐं दुश्मन खे पाण सां गॾु बग़ल में विहण वारो मुनाफ़िक़ हूंदो आहे। हाणे तव्हां ई ॿुधायो मां तव्हांखे छा सम्झां? सोडल कहिड़ो फ़र्क़ु आहे तव्हां में ऐं मीर शाहनवाज़ ख़ान में? ॿार खे वॾा मुहिब वतन था सम्झो, पर पंहिंजे दर ते पालियल कुते खे एतिरी तमीज़ नाहे सेखारी, पंहिंजनि खे नाहे ॾाण। हैदर, लफ़्ज़ इंसान जे किरदार जी ज़मानत हूंदा आहिनि सोडल, पर अलाए छो तव्हांजा लफ़्ज़ मूंखे इन शक में मुब्तला कंदा आहिनि त तव्हां मुराद जे ख़ानदान मां न आहियो, या त तव्हांजी इहा तरबियत नाहे कई वई त कंहिं मुहज़ब माण्हू जे साम्हूं कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कजां। मज़ूर मां सम्झां थो त तव्हां दरवेशी वारे उन मंज़िल ताईं पहुची विया आहियो जिते को दरवेश वेही के माण्हू जे मन अंदरि छाती पाए ज़र्फ़ खे परखे वठंदो आहे त केरु केतिरे ज़र्फ़ वारो आहे ऐं केरु कम ज़र्फ़ आहे। उन करे तव्हांखे पंहिंजे दिलि जा अहवाल ॾियण खां पहिरियां मां सम्झां थो त तव्हां मुंहिंजे मन जे अंदरि छाती पाए मुंहिंजो हिते अचण जो मक़सदु सम्झी विया हूंदो। इन करे हाणे दिलि जा हाल अहवाल ॾियणु सभु बेकार ऐं फज़ूल आहे। ख़ुदा साईं तव्हांखे आबाद रखे। बाबा बाबा सबूर जी बिकाहत हूंदी आहे। तव्हां हिकु छुड़वाग जी बकवास एतिरी छो था ॿुधो? आख़िर छो? हैदर उन माण्हू खे बाज़र्फ़ न आहिनि चवंदा जेको बहितर ऐं पंहिंजे हमख़्याल माण्हू खे पंहिंजे पाण सां गॾु मिले, पर बाकमाल ऐं बाज़र्फ़ उहो माण्हू हूंदो आहे जेको अहिड़े छुड़वाग ऐं किरोधी माण्हू खे बि पंहिंजो हमख़्याल बणाए। अॼु उहो असां मथां तनक़ीद करे था निकितो आहे, पर जॾहिं हक़ीक़त साम्हूं ईंदी न हैदर त ॾिसजां तो इहो ई माण्हू शर्मसार थी असां खां माफ़ी कंदो। इन करे हैदर मां तोखे नसीहत कंदो आहियां त कावड़ ऐं जल्दबाज़ी में कॾहिं बि अहिड़ो क़दम न खणजां जेको सुभाणे तुंहिंजी पुशेमानी जो सबबु बणिजे ऐं तूं वधी उन्हनि खां माफ़ी घुरंदो। इन करे चवंदो आहियां त कावड़ वक़्तु पंहिंजे मथां काबू पाइण वारो माण्हू ई आला ज़र्फ़ हूंदो आहे। मूं वटि 1100 रुपया आहिनि। मूं वटि 1200 कुझु रुपया आहिनि। 930 रुपया मूं वटि। इहे टोटल घणा थिया? ज़रे घटि ई 300 रुपया थिया आहिनि। हे त कुझु थियो आहे। तव्हां चओ पिया त इन कमु लखापती थींदासीं। 20,000 जे माल ते 3,000 रुपया बची विया आहिनि। जेकॾहिं इहो धंधो मां अकेलो कयां न त 1.5 महीने में कमाए वञा। शुक्र कर माजिद जो 3,000 बचा आहिनि। मां भाॼी खपाइण लाइ सॼो ॾींहुं होका ॾेई निड़ी में घिघी पइजी वेंदी आहे, तॾहिं बि 250 मस बचंदा आहिनि। ऐं जेकॾहिं वरी कॾहिं कॾहिं भाॼी ख़राबु थी वञे त अॻे महीने जो पूरो मुनाफ़ो चट। हाणे असांखे सेल वधाइणी पवंदी। जेकॾहिं न इहा सेल 40-50 हज़ार थी वई त पोइ असांखे गंज बचंदो। सेल तॾहिं वधाईंदासीं जॾहिं माल खणण लाइ ओतिरा पैसा हुजनि। फ़िलहालु ईअं ई कमु हलाइणो पवंदो।
सही आहे बहितर आहे कहो सही आहे हा हा सोडला तुंहिंजे साथ ॾियण जी इहा सज़ा मिली आहे तव्हांजो पलांद मां रहज़ानी ककर खां ज़रूरु वठंदुसि। सोडल असांजे पलांद वठण जी तूं ग़लती न कर, तूं रुगो पंहिंजो ख़्यालु कर। सोडला राज़न वारा खे जेतिरो असां लाइ विहणो हुयो उहो असां लाइ विड़ी चुकिया। तव्हांजो पलांद खणी मां ना बि वठां, पर मुंहिंजा अलाए केतिरा पलांद उन्हनि तरफ़ रहियल आहिनि। मां उन्हनि खे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। अहिड़ो त उन्हनि जो वशर कंदुसि जो ॿीहर हू मुंहिंजे साम्हूं ई कोन्हे था। तोखे ख़बर आहे त अदा माजिद तुंहिंजे भाइरनि सां घर जी कहिड़ो कारोबार थो करे? सुबुह जो त अदा खुद न भाॼी खपाइण वियो हो। ॿिए कारोबार जी त मूंखे ख़बर न आहे। छा भाॼी में एतिरी बचत आहे? अदा माजिद चए पियो त गंज बचत थींदी। जॾहिं न पाण में था गॾजनि न त मूंखे त घर मां ई कढी था छॾनि। ख़बर न आहे त बाक़ी ॿियो कहिड़ो कारोबार शुरू कयो अथनि। उन्हनि जी जांच कर किथे हू नशो त कोन था खपाइनि। नशो केरु तो नशो खपाइनि? केर बि न अदा, असां ई ॻाल्हायूं पिया। मूंखे पक आहे जेकॾहिं तो माजिद खे 20,000 खणी ॾींदा आहिनि न हू नशे जो कारोबार था कनि। को बि अहिड़ो कारोबार नथा कनि अदा, तव्हां परेशान न थियो। जेकॾहिं ही अहिड़ो कमु कनि था न त सुभाणे थाणे ते चङा पिया हूंदा हिननि खे छॾाईंदो केरु? अदा तूं मीर शाहनवाज़ खान जो कमदार आहीं, छा थाणे ते तुंहिंजी एतिरी बि कान हलंदी छा? इहे त सुबेदार पंहिंजो यार आहे, पर नशाई माण्हुनि खे मां छॾाइण वेंदुसि न त पंहिंजी तुंहिंजी इज़त घटि थींदी। हिन करे हिननि चोरनि निभागनि खे सम्झाए छॾियो त कॾहिं बि नशे जो कारोबार न कनि। जे तंग थी विया न त मां अञा उन्हनि खे वधीक सज़ा ॾियाराईंदी, हुनखे छॾाईंदुसि कोन। तव्हां बि ते मां बि ते, इहो ख़ैरु आहे न? पुट इहो न सोचे त असां रमज़ान वारनि खे सज़ा ॾेई आया आहियूं ऐं मुंहिंजी दिलि ते शंका पिया हूंदा। मुंहिंजो अंदरि भड़के पियो जेसीं ताईं सोढल खे सटे कुटे पंहिंजे पेरनि में न झुकाए में तेसीं ताईं मूंखे सुकून कोन ईंदो। सोढल जो कंध हमेशह हमेशह जे लाइ पंहिंजे पेरनि में झुकाए छॾींदासीं। हिकु भेरो सिर्फ़ु इहो सोढल असांखे हथु अची वञे, इन जूं टंगूं कटे हुनजी बाक़ी ज़िंदगी बांबड़ा पाइण ते मजबूर करे छॾींदासीं। हिन वक़्तु सोडल पंहिंजे यारनि जी ख़बर लधी हूंदी, उनखे असांजे कावड़ ऐं गुस्से जी ख़बर पइजी वई हूंदी। सोट मुराद जे बदिले पुलिस बाबा खे वठी वई ऐं सोट खां एतिरो न पहुतो जो बाबा खे छॾाया, या खणी सोट पीर जो पुलिस खे हथु ॾेई बाबा खे छॾाया चया त पुलिस बाबा में हथु न विझिया। मुराद असांजी ॻाल्हियुनि ते कनी कोन थो जे पुट, असां हुनखे 2-3 चकर चयो आहे। हा पुट, तुंहिंजे इन कदम खणण खां पोइ मुराद बि असां खां बदिलजी वियो आहे ऐं गैरनि वारो सलूक करणु लॻो आहे। सोढल तूं मंसूर खान सां ॻाल्हाए ऐं अदा खे छॾाए वठ, न त पुलिस हुन सां नाहक ज़ुल्म कंदी रहंदी। मंसूर खान सां न चाचा, हा बाक़ी मां मीर शाहनवाज़ खान सां ज़रूरु मिलंदुसि, छो त सूबेदार हुनजो दोस्त आहे। मां हुन कमीने ॾे वियोसि पुट, उन धिका ॾेई मूंखे ॿाहिरि कढी छॾियो। चाचा तव्हांजे ऐं मुंहिंजे वञण में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। हा अदा, अॼुकल्ह त पोड़नि खे माण्हू लेखे ई कोन थो। भाॼाई मां ओतिरो वियल न आहियां जेतिरो हू सम्झनि था। चाचा जेकॾहिं मुड़ुसु माण्हू आहे न त पोइ अॼु खां पोइ घर जे मथां पहिरो ॾींदो रहिजा, छो त मूं ख़बर ॿुधी आहे त रहज़न वारा कंहिं बि राति वझ वठी असांजे घर जे मथां हलाउ करे सघनि था। पुट जेकॾहिं न हू आया त ॾंगिजी वेंदा। तूं उन ॻाल्हि जी परवाह न कर, घर खे संभालणु मुंहिंजो ज़िम्मो आहे पुट, मुंहिंजो ज़िम्मो। तव्हां केॾो बि ज़ोर लायो, रहज़न वारा ज़िद्दी आहिनि, अली खान मां हथु कोन कढंदा। इन करे चवां थी मुराद, तूं पंहिंजो ज़िद छॾ, किथे तुंहिंजी ज़िद जे करे अली खान खे माराए न विझी। मरियम मां ज़िद्दी कोन थो कयां, पर हू इन ॻाल्हि जो इनकार था कनि त असां अली खान खे अगवा कयो ई नाहे। भाॼाई अदे अली खान खे अगवा करण में मीर शाहनवाज़ खान जा हथ आहिनि। आख़िर उहो ज़ालिम छा थो चाहे? एतिरा मुड़ुस माराए करे पोइ बि दिलि खे सुकून नाहे हुनखे। मरियम, हिते जेसि ताईं इहे माण्हू पाण में विढ़ंदा रहंदा ऐं मरंदा रहंदा न, तेसि ताईं इन्हनि माण्हुनि जी चंग मुड़सी हलंदी रहंदी। जंहिं ॾींहुं हीअ क़ौम हिकु थी वई
ऐं इन्हनि मीरनि पीरनि जी असुलियत सुञाणे वरिती न त इहे माण्हू पंहिंजी मौत पाण मरी वेंदा। हाणे तूं ई ॿुधा इहे माण्हू कीअं चाहींदा त असां ग़रीब गुरबा हारी नारी सभु पाण में हिकु थी वञूं? जॾहिं तूं इन ॻाल्हि खे सम्झियो वेठो आहीं, छा इन ॻाल्हि खे रहज़न वारा नथा सम्झनि? पर हू वरी सम्झनि था त इहो शाहनवाज़ उन्हनि जो सॼण आहे, पर उन्हनि जूं अखियूं तॾहिं खुलंदियूं जॾहिं इहो शाहनवाज़ रहज़न वारनि जो को मुड़ुस माराए ऐं पोइ उहो इल्ज़ाम असांजे मथां हणंदो। ऐं जॾहिं इहा ख़बर रहज़न खे पवंदी त उन्हनि जो असली कातिल केरु आहे, पोइ न कमीणे रहज़न जूं अखियूं खुलंदियूं त उन्हनि जा असुल दुश्मन असां न, पर इहो ई भोतार आहे जंहिंजे मथां हू कलमो भरींदा आहिनि। हाणे मां हलां। पुट, राति घणी थी वई आहे, मां चवां थी त राति हिते सुम्ही पओ, सिज उभरण सां तूं निकिरी हलियो वञजांइ। अवां जेकर हिते सुम्ही रहियसि त अखि लॻी वेंदी, ऐं सुबुह जो सिज उभरण खां पहिरियां जेकॾहिं सोट वारनि खे ख़बर पइजी वई न त पोइ असांजा दुश्मन उते ई छुटा, असांजी पाण में चिकताण शुरू थी वेंदी। इन्ही करे मां मूंखे वञिणो ई पवंदो। मां नथो चाहियां त सोट वारनि खे ख़बर पवे ऐं सोट वारा दुश्मन खे छॾे मुंहिंजे पोयां लॻी वञनि। तोखे इजाज़त आहे पुट, हिन घर जो को बि खुटको तूं न कर, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे पुट। अमां दुआ कर त मां पंहिंजे मक़सद में कामयाबु वञा। पुट, मुंहिंजी दुआ हर वक़्तु तोसां गॾु आहे, अलाह साईं तोखे कामयाबु कंदो। पर पुट, कंहिंमहिल मुंहुं ॾेखारे वेंदो कर। ज़रूरु अमां। अचो दरवाज़ो ज़रा बंदि करे। मंसूर बाबा, ख़ैर त आहे? राति जा 2:30 पिया थियनि ऐं तव्हां अञा जागो पिया? छा कयां मां साईं, निंड काम थी अचे। जंहिं क़ौम लाइ तव्हां पंहिंजे रातिनि जो निंडूं बर्बाद करे छॾियो आहे, उहा क़ौम ग़फ़लत जी निंड में सुतल आहे। उहा क़ौम कॾहिं सुजाग न थींदी। पोइ तव्हां उन्हनि लाइ परेशान छो पिया थियो? अम्मा साईं, ही देश ही वतन असांजो घर आहे, ऐं जेको माण्हू पंहिंजे घर लाइ न सोचींदो न त उहो बेग़ैरत ऐं बेज़मीर सॾिबो आहे। अम्मा साईं, हाणे तूं मूंखे ॿुधा त छा मां बेग़ैरत बंदी या ज़िंदगी गुज़ारींदो रहां? अहिड़ी ज़िंदगी खां त मां मौत खे तरजीह ॾींदो आहियां, ऐं रब पाक खां मां इहा ई दुआ घुरंदो आहियां त ऐं पालणहार या त हिन क़ौम खे शऊर ॾे या पोइ मूंखे मौत ॾे। बाक़ी मां हिते इहे नाइंसाफ़ी नथो ॾिसी सघां ऐं न ई पंहिंजे घर खे लुटजंदे ॾिसी थो सघां। तव्हां समूरी क़ौम खे जाॻाइण ऐं बेदार करण जी पूरी कोशिश कई, पर हिन क़ौम खे ज़िलत भरी ज़िंदगी गुज़ारण जी आदत थी वई आहे। त पोइ मंसूर बाबा, तव्हां ऐं मां छा था करे सघूं? तारीख़ असांखे कॾहिं बि माफ़ न कंदी अम्मा साईं। असांजे ओसे पासे में हर क़ौम पंहिंजी आज़ादी जी जंग विड़ी रही आहे, ऐं असां ग़ुलामी जा घट पंहिंजी इच्छीअ में जी फ़ख्र सां चऊं त असां सिंधी आहियूं। काॾे वई असांजी गैरत, काॾे वई असांजी तहज़ीब, काॾे वियो असांजो मान मर्तबो? खणी जो असां अखियूं पूरे छॾियूं आहिनि, पर मौरख़ सुजाग आहिनि। हू लिखनि था पिया असांजा जेके बि कुधा कातूत आहिनि। अम्मा साईं, ही असांजो दौर तारीख़ में कारे में कारो लिखी वेंदो, ऐं असांजो ईंदड़ मुस्तक़बिल जॾहिं तारीख़ जा वर्क उथलाए पढ़ंदो न त असांजे मुंहुं मथां थुकंदो, ऐं असांजो ईंदड़ नस्ल बि असांजे मुंहुं मथां थुकंदो। त छा इन खां वधीक कंहिं क़ौम जो स्या मां स्या दौर हुयो? सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में।
विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।